बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु वल मिस्कीन वब्नस सबील ज़ालिका ख़ैरुल लिल्लज़ीन युरीदून वजहल्लाहि व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। वमा आतैतुम मिर रिबा लियर्बुव फ़ी अम्वालिन नास फला यर्बु इंदल्लाह। वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजहल्लाहि फ़उलाइका हुमुल मुज़इफ़ून। अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम सुम्मा रज़क़कुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम हल मिन शुरकाइकुम मन यफ़अलु मिन ज़ालिकुम मिन शै'इन सुब्हानहु व तआला अम्मा युश्रिकून। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। हिन आयात मुबारक जे अंदर अल्लाह ताला ॿिनि शयुनि जो हुकुम फरमायो आहे। हिकु आहे हुकूकुल इबाद, ॿियो आहे हुकूकुल्लाह। हुकूकुल इबाद माना बाननि जा हक़, बाननि जे मथां। हुकूकुल्लाह माना अल्लाह जा हक़ बाननि जे मथां। अल्लाह जा हक़ कहिड़ा आहिनि? निमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे। ऐं बाननि जा अमल कहिड़ा आहिनि? बाननि जा हक़ कहिड़ा आहिनि? औलाद जे अंदरि बराबरी करे ऐं पीउ खे पंहिंजो हक़ ॾिए, औलाद खे पंहिंजो हक़ ॾिए, भेण खे पंहिंजो हक़ ॾिए, ग़रीबनि जी ख़िदमत करे, मुसाफ़िरनि जी ख़िदमत करे। जेकॾहिं ॿियो कर्ज़ रहियल अथसि उन कर्ज़ जी अदायगी करे। इहे हुकूकुल इबाद। अल्लाह क़यामत जे ॾींहुं पंहिंजनि जेकॾहिं हक़नि खे माफ़ करे त ख़ुदा खां केरु पुछण वारो कोन्हे। पर बाननि जा हक़ माफ़ न थींदा जेसिताईं बानो पाण माफ़ करे या उन जे नेक अमल खे खणी ॿिए खे न वेंदा। तंहिंजे करे इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो वली नफ्सिका अलैका हक़्क़ुन वली ज़ौजिका अलैका हक़्क़ुन। हुज़ूर जी फरमायो तुंहिंजे मथां तुंहिंजे नफ़्स जो हक़ आहे, तुंहिंजे घरवारी जो हक़ आहे, तुंहिंजे औलाद जो हक़ आहे, तुंहिंजे पीउ माउ जो हक़ आहे, पाड़े वारनि जो हक़ आहे। हक़नि खे अदा कर। जेकॾहिं बानो हक़ खे अदा नथो करे पोइ औलाद जे अंदरि बि इंतिशार। हिकिड़े औलाद खे भाए ॿिए खे न भाए, हिकिड़ी न्याणी खे भाए ॿिए खे न भाए। इहो इंसान फितरत ऐं तबियत जे जॾहिं ख़िलाफ़ वञे थो त पोइ ज़हरल फ़साद फिल बर्र वल बहर, बर ऐं बहर जे अंदरि फ़साद थिए थो। इन फ़साद खे ख़तमु करण जो जेको अहम वजह आहे बराबरी। ऐं इहो जेको ख़िदमत करे अल्लाह जे रज़ा ख़ातिर करे। जेकॾहिं ग़रीब मिस्कीन खे ॾिए तॾहिं बि अल्लाह जे रज़ा ख़ातिर, मुसाफ़िर खे ॾिए तॾहिं बि अल्लाह जे रज़ा ख़ातिर। जेकॾहिं औलाद जे मथां ख़र्च थो करे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औलाद जे मथां जेकॾहिं तव्हां ख़र्च था कयो, घरवारी जे मथां तव्हां ख़र्च था कयो त इहो बि तव्हांजे लाइ सदको ऐं ख़ैरात आहे। अल्लाह रब्ब ज़ुल जलाल फरमायो फ़आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु वल मिस्कीन वब्नस सबील ज़ालिका ख़ैरुल लिल्लज़ीना युरीदूना वजहल्लाह व उलाइका
फरमाई फ़आति ज़िल क़ुरबा, ॾे वेझे रिश्तेदारनि खे। आति अमर जो सीगो अथव, आती अती या अमर जे करे गिरी पई। आज अंदरि आमन वारो कान, ॿ हमज़ा हिकु ॼात गॾु पिया, गॾु अची विया, पहिरियों ज़बर वारो ॿियो साकिन त ॿिए खे मटाए अलिफ़ कयो। फ़आति ज़िल क़ुरबा, पोइ ॾे रिश्तेदारनि खे पंहिंजो हक़, वल मिस्कीन ऐं मिस्कीननि खे, वबन सबील ऐं मुसाफ़िरनि खे। ज़ालिक ख़ैरुल लिल्लज़ीन, इहो ज़ोर भलो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेको इरादो था कनि अल्लाह जे रज़ा जो। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, ऐं इहे ई कामयाब आहिनि। ऐं अॻिते अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं ग़रीब ऐं मोहताजिन तव्हां उनखे ज़कात बि ॾियो, जेकॾहिं कर्ज़दार आहिनि तव्हां उनखे कर्ज़े हसन ॾियो, ईअं न थिए त तव्हां उनखां व्याज वठो, सूद वठो। व्याज क़त्तान हराम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो शख़्स आयो कत्तल खणी, तमामु भली कत्तल हुई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कईं, अव्हां जे लाइ मूं हदियो खणी आयो। साईं फरमायो त ही कत्तल असांजे इलाइक़े जी कान्हे, कत्तल काथां आंदी अथई? चईंसि मूं वटि पुराणी कत्तल हुई, 2 टोया, उहे 2 टोया कत्तल ॾेई करे हिकिड़ो टोयो वठी आयो आहियां। हुज़ूर जी फरमायो त निज व्याज, जिन्स साॻी आहे वाधारो व्याज आहे। हुज़ूर जी फरमायो अज़्ज़हब बिज़्ज़हब, अल फिज़्ज़तु बिल फिज़्ज़ति, अल हिंततु बिल हिंतति, अश्शाइरु बिश्शाइर, अत्तमरु बित्तमर, अल मिल्हु बिल मिल्हि, यदन बि यदन, सवान बि सवान, वल फज़लु रिबा। इमामुल अंबिया फरमायो सोन खे खपायो सोन जे एवज़, चांदी खे चांदी जे एवज़, जूअर खे जूअर जे एवज़, अहिड़ी तरह लूण खे लूण जे एवज़, कत्तल खे कत्तल जे एवज़, जिन्स जॾहिं साॻी आहे बराबरि बराबरि तरीक़े सां खपायो, हथों खपायो, त जेकॾहिं वाधारो कंदव त व्याज। अहिड़ी तरह समन असुली जेको आहे सोन चांदी, हाणे आहे पैसो, पैसे ते पैसो वठणु, इहो बि निज व्याज। असांजे मुआशिरे में इहो बिगाड़ आयो आहे। को कंहिंखां ₹1,00,000 वठे थो, अब 6 महीननि खां पोइ तो 1.5 लख ॾिजाए। अल्लाह फरमाए फाज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूली, जेको व्याज थो खाए अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग थो करे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुक़ाबिलो थो करे। छा इंसान खे एॾी जुर्रत, एॾी ताक़त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग करे? उनखां बहितर आहे त माण्हू पिनी खाए, उहो भलो आहे, व्याज न खाए। पिनंदो अल्लाह जे नाले ते पिनंदो, अल्लाह जे नाले ते बुरी खाईंदो, इहो बहितर आहे। व्याज खाइणु एॾो निज हराम आहे। मौलाना अब्दुल्लाह चांडी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जेको व्याज खाए थो ॼण गूह खाए थो, टोरो खाए थो। अल्लाह ताला हर मुसलमान खे इन व्याज खां बचाए। फरमाए वमा आतैतुम मिर रिबल यरबु फी अमवालिन नास, जो कुझु ॾियो था तव्हां वाधारो, रिबा चइबो आहे व्याज खे, जो कुझु ॾियो था तव्हां वाधारो, यरबु फी अमवालिन नास, जीअं त वधे माण्हुनि जे मालनि में, फला यरबु इंदल्लाह, पोइ नथो वधे अल्लाह वटि। तंहिंजे करे हुज़ूर जी फरमायो सदके खे अल्लाह वधाए थो, ख़ैरात खे अल्लाह वधाए थो, ज़कात वारे माल खे अल्लाह वधाए थो, पर व्याज वारो माल खुटे थो। जंहिं जंहिं इलाइक़े में इहा बीमारी व्याज वारी आई, इहे इलाइक़ा तबाही बर्बाद थी विया। अल्लाह खां परे, अल्लाह जे रसूल खां परे, क़ुरान खां परे, मस्जिदनि खां परे। ज़ाहिर में त 40 बकरियुनि ते हिकिड़ी बकरी ॾिनव, ॼण खुटी 39 थी वई, पर हक़ीक़त में अल्लाह हिन में बरकत थो करे, हलाल माल आहे, अल्लाह हुन में बरकत थो करे। व्याज खे अल्लाह खुटाए थो, अल्लाह हुनखे हराम कयो। ॿी रिवायत में त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व्याज एॾो कबीरो गुनाह आहे जो रोज़ानो इंसान 33 औरतुनि सां ज़िना करे
इहो घटि गुनाह, व्याज अञा गुनाह ज़्यादा। फला यरबु इंदल्लाह, पोइ नथो वधे अलाह वटि। वमा आतैतुम मिन ज़कातिन, जो कुझु ॾियो तव्हां ज़कात खां, तुरीदून वजह अल्लाह, इरादो था कयो अल्लाह जे रज़ा खे, फउलाइका हुमुल मुज़इफून, पोइ इहो अल्लाह ॿीणो करे ॾींदड़ आहे, वधाईंदड़ आहे। अल्लाहु लज़ी ख़लक़कुम, ए इंसान तूं अल्लाह सां जंग थो करी, अल्लाह ई अल्लाह जे रसूल सां जंग थो करी, पंहिंजी तख़लीक़ पैदा छा मां थियो आहे? अल्लाहु लज़ी ख़लक़कुम, अल्लाह उहो आहे जो पैदा कई तव्हांखे, सुम्म रज़क़कुम, पोइ रिज़्क़ ॾिनई तव्हांखे, सुम्म युमीतुकुम, पोइ मौत ॾींदो तव्हांखे, सुम्म युहयीकुम, पोइ तव्हांखे ज़िंदह कंदो। हल मिन शुरकाइकुम, छा आहे तव्हांजे शरीकनि खां, मन यफ़ालु, उहो जो करे इन वञो का शइ, कंहिंखे बि इहा जुरत ऐं ताक़त कान्हे जेको अल्लाह जो मुक़ाबिलो करे सघे। रिज़्क़ ॾींदड़ बि अल्लाह, पैदा कंदड़ बि अल्लाह, मौत ॾींदड़ बि अल्लाह, क़यामत जे ॾींहुं वरी तव्हांखे उथारींदड़ जेकॾहिं ज़ात आहे त उहा अल्लाह। सुभान, अल्लाह जी ज़ात पाक आहे, व तआला, ऐं बुलंद आहे, अम्मा युशरिकून, तंहिं खां दो शरीक कनि था। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे क़बूल क़ुरान खां